मूंखे वज़ीर आज़म फ़ोन कयो, राणा सनाउल्लाह वज़ीर आज़म चयो मिलां, मिलुसि कोन मिलुसि। तव्हीं वेही सिंध जे करप्ट हुकुमरान सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस करे ओचितो ऐलान कयो त पाणी बहाल थी वियो। जिन जे ख़िलाफ़ तहरीक पई हले ॻाल्हियुनि वारा उहे ऐं जेके उन्हनि जा हिमायती आहिनि ॿिए पासे ॻाल्हियुनि वारा उहे, उन्हनि ॿिन्ही वरी सिंध खे ख़ुशख़बरी ॿुधाई त पाणी मिली वियो आहे। किथे आहे पाणी? हीअ कोटड़ी जे भरिसां वेठा आहियो, रुञ पई उॾामे, वारी पई उॾामे, धूड़ पई उॾामे। सॼी सिंध में धूड़, वारी, रेगिस्तान, सहरा, बंजर सॼी सिंध, ऐं हीअ वेठा टिपा ॾियनि। तंहिंजे करे आसिफ अली ख़ान ज़रदारी साहब असीं सम्झूं था, ॿिया माण्हू न सम्झनि। अयाज़ लतीफ़ अली जो सिंध जा पढ़िया लिखिया माण्हू, उहे अहले इल्म, अहले कलम, अहले सियासत सम्झनि था त तव्हांखे वज़ारत उज़्मा खपे। पंजाब में तव्हां वटि एतिरियूं सीटूं आहिनि कोन, अॻे हूंदियूं भुट्टो साहिब बेनज़ीर साहिब जे ज़माने में, हाणे कोन्हनि। पोइ भुट्टो साहिब बेनज़ीर साहिब वटि हुयूं त उन्हनि खे मोट में कुझु ॾियण जी ज़रूरत कान थी पई, एॾो वॾो ॾींदा उहे बि हुआ कुझु न कुझु, पर एॾो घणो सौदो करण जी ज़रूरत कान हुअनि। हाणे तव्हां वटि सीटूं आहिनि ई कोन, हाणे तव्हीं थियणु चाहियो था वज़ीर आज़म। हाणे वज़ीर आज़म छो कनि तव्हांखे जॾहिं सीटूं ई कोन्हनि? पोइ तव्हीं मोट में ॾियो था दरिया, समुंड, मार्बल, जिप्सम, ग्रेनाइट, जज़ीरा, गोरख, टैक्स, पेट्रोल, गैस, तेल सभु लिखी ॾिनो अथव त सभु खणो, हर माल 10 रुपया, हर माल 10 रुपया, गाॾी ते रखी सभु टपड़ खणो, असांखे वज़ीर आज़म कयो। उन वज़ारत उज़्मा लाइ तव्हां असांजी 7-8 हज़ार सालनि जी तारीख़ रखंदड़ धरती पिया विकिणो, इहो सौदो क़बूल कोन्हे। इन सौदे जी सिंध जा माण्हू मज़ामत कंदा, रुगो अयाज़ लतीफ़ अली जो न, सिंध जो बच्चो स्कूलनि जा ॿार ॾिठा हुन मैदान ते हुआ, न्याणियूं, ॿारड़ा, औरतूं, ॿुढड़ा, पोड़ा सभु विढ़ंदा ऐं इन्हनि खां पाणी बि वठंदासीं, ज़मीन बि वठंदासीं, जबल बि वठंदासीं, जज़ीरा बि वठंदासीं, वसीला बि वठंदासीं, गैस बि वठंदासीं, पेट्रोल बि वठंदासीं।